नाज़रीन, कलंदर जी नगरी सेवण दमाद मस्त कलंदर जे सदाउनि सां गूंजी उथी गुज़िरियल 5 महीननि खां बंदि पियल दरगाह SOPs तहत खोली वई आहे, जंहिंखां पोइ अक़ीदतमंदनि में ख़ुशी जी लहर पखिड़ियल आहे। इन हवाले सां ॾिसूं था के बुर्दी जी ही रिपोर्ट। जीअं त सॼे मुल्क सॼी दुनिया में कोरोना वबा जेका फैलिजी उन समेत सॼे मुल्क पाकिस्तान सिंध में लॉकडाउन कयो, दरगाहूं बंदि कयूं हुयूं। 5 महीननि खां पोइ अॼु एशिया खंड जे सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज जो दरगाह जेका SOP तहत खोलियो वियो। जीअं त दरगाह अॼु सुबुह जो फिजर महल खोलियो, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर सेवण ASP अलीना राजपर ऐं मक़ामी क़यादत या मक़ामी ऑफिसर उहे मौजूदु आहे। उन्हनि जे क़यादत में दरगाह कलंदर लाल शहबाज दरगाह खोलियो वियो। तव्हां ॿुधो त कलंदर लाल शहबाज दरगाह जे ॿिन्ही गेटनि ते 4 वॉक थ्रू गेट सैनिटाइज़र लॻाया विया आहिनि, जॾहिं त ॿिन्ही पासे सेवण अस्पताल जे तरफ़ां एम्बुलेंस बीहारियूं वयूं आहिनि ऐं टाउन तरफ़ां जेके 10 अमलो बीहारियो वियो आहे, जेको इन सैनिटाइज़र कंदा सॼी दरगाह खे माण्हुनि खे, जॾहिं त माण्हुनि खे मास्क पाराए पोइ दरगाह में छॾे पियो वञे। कलंदर जी नगरी कलंदर जे दमाद मस्त कलंदर जे सदाउनि सां गूंजी उथियो आहे ऐं हज़ारे अक़ीदतमंद मुल्क जे कुंड कुछ मां पहुचणु शुरू थी विया आहिनि। सेवण जूं रौनकूं बहाल थी वियूं आहिनि। इन हवाले सां कलंदर जे पांधीड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तूं छा था? सेवण वासी आहियां, सेवण जे भरिसां भान जो शहर, उतां खां आयो आहियां। तमामु इंतिहाई ख़ुशी आहे, बेहद तमामु रश आहे, आवाम SOPs ते बिल्कुलु अमल थिए पियो ऐं तमामु ख़ुशी आहे। असांखे 6 महीननि 5 महीननि खां पोइ जेकी दरगाह आहे कलंदर लाल शहबाज हज़रत उस्मान मरवंदी जी खुली आहे, तमामु बहितरीनु आहे। ऐं जेके बेरोज़गार वेठा उन्हनि जी रोज़ी आहे, जेके काफ़ी आहे हिते ॿाहिरि दुकानदारी आहे, उन्हनि में जेकी ख़ुशी जी लहर आहे सो उहा तमामु ॾिसण वटां इंतिहाई ॾाढी ख़ुशी थी आहे असांखे। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी असांजे दिलि खे ख़ुशी थी आहे ऐं असांजे आवाम खे ॾाढी ख़ुशी थी आहे। असांजे सिर्फ़ु सिंध खे न पर पूरे पाकिस्तान खे असांजी ख़ुशी थी आहे ऐं कलंदर शहबाज जी दरगाह खुली आहे। असांजे लाइ ॼण हर शइ थी चुकी आहे। हिते दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज सां जेके रिलेटेड माण्हू हुआ, तक़रीबन 5000 ख़ानदान जेके इन ते रोज़गार जिनजो हुओ, जिनजो चुल्हो भरियो थिए ऐं उन खां पोइ जेके ॿाहिरियां इफेक्टेड माण्हू 15000 माण्हू जेके ख़ानदाननि, मां तव्हांखे ॿुधायां त 20000 ख़ानदाननि जो गुज़र सफ़र जेको हो सो हज़रत कलंदर मुर्शिद जे दरगाह ते हुओ। असां तव्हांजे तवसत सां, दोस्तनि जे तवसत सां, सेवण जे आवाम जे तवसत सां जेका जदोजहद हलाईसीं सो सिर्फ़ु इन करे हलाईसीं त मुर्शिद लाल जो दरवाज़ो खोले। फुल कमेटी जे तरफ़ां असांखे चेयरमैन साहब जो ऑर्डर आहे, असां 10 माण्हू मुक़ररु हूं, असांजूं 2 शिफ्टूं आहिनि जंहिंमें सिर्फ़ु सैनिटाइज़र कंदासीं आवाम जे मथां। जीअं त सिंध सरकार पारां दरगाह ते SOP ते अमल कयो पियो वञे, हर माण्हू खे मास्क पातल आहे ऐं दरगाह जे ॿिन्ही दरनि ते जेके एम्बुलेंस बीठल आहिनि ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। ऐं असां इहा अपील कनि था त इन जोश जज़्बे सां इन SOP तहत इहो अमल जारी रहे। कैमरामैन अताला सियान सां गॾु के बुर्दी, मेहरान TV, सेवण शरीफ़।